यूनिवर्सिटी में ॿिनि शागिर्द ग्रुपनि में जहिड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फायरिंग में गोली लॻण सबबि शागिर्द अज़हर शाह ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी शागिर्द अज़हर शाह खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं जहिड़े बाबति सिंध यूनिवर्सिटी में ॿिनि शागिर्द ग्रुपनि में जहिड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फायरिंग में गोली लॻण सबबि शागिर्द अज़हर शाह ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी शागिर्द अज़हर शाह खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं जहिड़े जे हवाले सां त सिंध यूनिवर्सिटी में ॿिनि शागिर्द ग्रुपनि में जहिड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग में गोली लॻण सबबि शागिर्द अज़हर शाह ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी शागिर्द अज़हर शाह खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध यूनिवर्सिटी में ॿिनि शागिर्द ग्रुपनि में जहिड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फायरिंग में गोली लॻण सबबि शागिर्द अज़हर शाह ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी शागिर्द अज़हर शाह खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शागिर्द ग्रुपनि में जहिड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग में गोली लॻण सबबि शागिर्द अज़हर शाह ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी शागिर्द अज़हर शाह खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे जाम शोरो खान, सिंध टीवी रिपोर्टर फ़हद जामरी। जी फ़हद, ॿिनि शागिर्द ग्रुपनि में जहिड़ो थियो आहे हिन बाबति आगाह कजो। फ़हद, ॿिनि शागिर्द ग्रुपनि में जहिड़ो थियो आहे हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध यूनिवर्सिटी में ॿिनि शागिर्द ग्रुपनि में जहिड़ो थियो आहे जहिड़े दौरान फायरिंग कई वई आहे। तव्हांखे ॿुधायां त गोली लॻण सबबि BBA शोबे में 2 साल जो शागिर्द आहे अज़हर शाह इरफान शाह ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी शागिर्द खे वक़्तु तिब्बी इमदाद लाइ लियाकत यूनिवर्सिटी अस्पताल इमरजेंसी वार्ड में मुंतक़िल कयो आहे। तव्हांखे ॿुधायां त ज़ख़्मी शागिर्द मौक़ो ॾिनो जहिड़े दौरान कैंटीन बाथरूम में अचानक गोली लगी गई जंहिं सबबि ज़ख़्मी थी पियो। हिन वक़्तु यूनिवर्सिटी इंतज़ामिया पुलिस खे तलब कयो आहे। ज़रूरु तव्हांखे ॿुधायां त जहिड़े खे तारीख़ पर हिन वक़्तु ताईं जेका का बि गिरफ़्तारी आहे उहा अमल में न अची सघी आहे। ऐं हिन वक़्तु ताईं यूनिवर्सिटी इंतज़ामिया इहो न ॿुधायो आहे त आया जेके शागिर्द विया आहिनि उन्हनि जी वजह कहिड़ी हुई। पर शागिर्द जुर्म जेको जहिड़ो थियो आहे उन दौरान हवाई फायरिंग कई वई जंहिंमें हिकु शागिर्द इरफान शाह जेको ज़ख़्मी थी पियो। जी ठीकु आहे फ़हद, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।